हिन खे पंहिंजी घरवारीअ चयो त ॻाल्हि ॿुध, तुंहिंजो पीउ सॼी राति न पाण थो सुम्हे न असांखे थो सुम्हणु ॾे। सॼी राति खंघि खंघा लॻी पई आहे ऐं असांजे बचनि जी बि निंड ख़राबु थी थिए। सो महिरबानी कर पंहिंजे पीउ खे वठि ऐं वञी उनखे यतीम खाने या ओल्ड होम में छॾे अचु। हीउ नौजवान थोरी देरि सोचींदो आहे ऐं उनखां बैदि में डायरेक्ट वञी पंहिंजे पीउ खे ॿाह मां पकड़ींदो आहे ऐं घर मां कढी वञी ओल्ड होम में छॾींदो आहे। पंहिंजे पीउ खे छॾे जीअं ई वापसि वरंदो आहे त हिन खे वरी पंहिंजी ज़ाल जी फ़ोन ईंदी आहे ऐं चवंदी आहे त हाणे पंहिंजे पीउ खे चओ त असां न अचण जी ज़हमत न करे, हू उते ख़ुशि रहे ऐं असां हिते ख़ुशि आहियूं। हीउ नौजवान जंहिंखे अखियुनि ते बेहयाई जी पटी चढ़ियल हुई, सो वरी वापसि वेंदो आहे पंहिंजे पीउ खे चवण जे लाइ त असां ॾांहुं न अचिजांइ। जीअं ई ऑफिस में पहुचंदो आहे त हिन जो पीउ उतां जे मैनेजर सां गॾु रूम में वेठल हूंदो आहे ऐं वॾा टहक ॾेई उते खिलंदा आहिनि ऐं ॻाल्हियुनि में शुरू हूंदा आहिनि। हीउ नौजवान जॾहिं इहो लकाउ ॾिसंदो आहे तॾहिं परेशान थींदो आहे। उन मैनेजर खां पुछा कंदो आहे त सर तव्हां छा मुंहिंजे वालिद साहिब खे सुञाणो था? तॾहिं उहो खिलंदो आहे ऐं चवंदो आहे त हा बिल्कुलु मां हिन खे सुञाणां थो। हिन सां को मुंहिंजो वास्तो अॼोको नाहे बल्कि अॼु खां 24 साल